खैरपुर का ख़बर शामिल कयूं पिया। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर अयाज़ अहमद सोहू जी रिपोर्ट मुताबिक़ अॻूणो एमपी सरदार इम्तियाज़ हुसैन फलपोटो जे टीजे संदसि गाड़ी पुल ते थी गुज़री। टीजे में सिंध जे कुंडिया कुरशमा फलपोटो बिरादरी जे माण्हुनि 100 खां वधीक सरदारी जे लाइ पगूं खणी पहुता। उन मौक़े ते अॻवाननि मौलाना सदरुद्दीन, मौलाना ज़ुबैर अहमद फलपोटो, सरदार तारिक खान पहिरियार, सरदार एजाज़ बुखियो, रियाज़ अहमद फलपोटो, हाजी अल्लाह वसायो फलपोटो, अताउर रहमान फलपोटो, अब्दुल मजीद आराइन, अताउर रहमान फलपोटो, म्यूनसिपल कमेटी जो चेयरमैन डॉक्टर यार मोहम्मद फलपोटो, ताजर अॻवान वकार अहमद फलपोटो, अब्दुल गनी फलपोटो, डॉक्टर प्यारो खान, डॉक्टर मंसूर फलपोटो ऐं ॿियनि सरदारी जी पग खे संदसि वॾे पुट खे संदसि पग खे बि पिणु वर ॾिना ऐं चयो त सरदार इम्तियाज़ हुसैन फलपोटो वॾी शख़्सियत हुई। हुन कराचीअ खां कश्मीर ताईं बिरादरियुनि जी ख़िदमत कई, पर हुन ॿियनि ग़रीब मिसकिननि जी बि बिना फ़र्क़ जे ख़िदमत कई आहे, जेकी संदसि ख़िदमतूं कंहिं खां न विसरंदियूं। हू राति ॾींहुं हर माण्हू सां उथी बि निकिरी पवंदो हुयो। हुन मौक़े ते सरदार ताहिर इम्तियाज़ फलपोटो अख़बार वारनि सां ॻाल्हाईंदे चयो त मां निहायती शुक्रगुज़ार आहियां बिरादरी तोड़े ॿियनि बिरादरियुनि जो, जिन कराचीअ खां कश्मीर ताईं बिरादरीअ जे माण्हुनि